जी नाज़रीन, करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। बिजाणी बिरादरी जे चङनि मुड़सनि ऐं जमात इस्लामी जे सूबाई अॻुवाण जी सरदार मीर महबूब अली खान बिजाणी सां आम मुलाक़ात में इलाइक़े जे आम मसइलनि ते वीचारियो वियो। बिजाणी बिरादरी जे मुक़दम अहमद खान बिजाणी, मुक़दम अली मोहम्मद खान बिजाणी, मुक़दम वज़ीर खान बिजाणी ऐं जमात इस्लामी जे सूबाई अॻुवाण मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी जी अॻुवाणी में करमपुर बिजाणी हाउस से चीफ ऑफ बुलेदी सरदार मीर महबूब अली खान बिजाणी से आम मुलाक़ात थी गुजरी। मुलाक़ात में इलाके के आम मसलन से विचारे वो। बेहतर बिजाणी बिरादरी के मुख्तलिफ़ पाड़न के मुक़दमन ऐं जमात इस्लामी के सूबाई अॻुवाण JTN ऐं BT वेब न्यूज़ ऑफिस पहुची मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सरदार साहब से इलाके के मसलन से आम मुलाक़ात थी है। मुलाक़ात बेहतर रही है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।